सुल्तान, बाबा मुझे हथ बशू जे हथ में दे हिन खां पहिरां तू कुछ कर। पर तू परवाह न कर, अल्लाह भलाई कंदो। चाचा मलू कॾहिं बि तुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ फ़ैसिलो कोन कंदो। पर मासी मुरादी त चए थी त मां बशू जी मंगाया। न प्रिय न, आउं कॾहिं बि तोसां ज़ुल्म थियण कोन ॾींदुसि। सुल्तान, पोइ तू माण्हुनि जा वात बंदि छो नथो करीं? प्रिय, मां माण्हुनि जा वात कीअं बंदि कंदुसि? इहो बि तोखे मां सम्झायां? अच्छा, त इहा ॻाल्हि आहे त पोइ मां माण्हुनि जा ऐं खूहनि जा वात ज़रूरु बंदि कंदुसि। नादिर खान, सदोरी खे कोर्ट मैरिज लाइ तयारु कयो अथई या न? यार गुलू, सदोरी त राज़ी आहे। सदोरी त चवे थी त आउं तुंहिंजे लाइ सिर बि ॾेई सघां थो, पर मां कशमकश में आहियां। अञा ताईं को फ़ैसिलो न आहियां करे सघियो। यार, तुंहिंजे सीने में अलाए कहिड़े क़िस्म जी दिलि आहे, मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे। गिड़ी थो दरिया में ऐं डिॼी थो त कपिड़ा न आला थी वञनि। यार, तूं बि अजीब माण्हू आहीं। यार गुलू, मां डिॼां नथो। सदोरी सां शादी करणु को मसलो ई न आहे। मां ॾींहं जो बि उनखे घरां कढी सघां थो। त पोइ बाक़ी कहिड़ी कशमकश में आहीं? ॻोल्हण जा नी हज़ारे मसला आहिनि। असांजी शादी किथे थींदी, वकील किथां ईंदो, असीं रहंदासीं किथे, ये सभु मसला आहिनि यार। नादिर खान, को बि मसलो न आहे। जेकॾहिं मसलो आहे त उहो आहे सिर्फ़ु पैसो। जेकर पैसो आहे त सभु मसला हल थी था वञनि। पैसे जी फ़िक्र तू न कर, पैसनि जो बंदोबस्तु मूं करे छॾियो आहे। हाणे मां सदोरी खे कढण में देरि कोन कंदुसि। पैसनि जी तू परवाह न कर। त पोइ ठीकु आहे नादिर खान, वकील, कोर्ट ऐं शहर में रहण जो मसलो सभु मां थो हल कयां। तूं सिर्फ़ु पैसो ख़र्च कर। ठीकु आहे गुलू। अदा सिल थई छा? बस दी केड़ा थी हाल पुछी, बस पिया था साह खणो। अड़ी अदा, हाणे उमिरि बि वॾी थी वई अथई। घर में सॼो ॾींहुं बालम थियो सुतो पियो आहीं ऐं तो वारी इहा छोरी पिरे। तोबा आहे तोबा, सॼो ॾींहुं बनी ते वते थी घुमंदी, बनियूं पई नापे। ओदी प्रिय वीचारी बकरियूं चारण वेंदी आहे। हाणे तूं बि नको थो मरी, नको थो इहो मंजो छॾी। हा, हिकिड़े पासे त थी न तूं बि। अजी छो मरां, तोखां पूरा 6 महीना नंढो आहियां, नंढो। अदा चवंदी सही सच, ऐं तोखे लॻंदा बच। ॻाल्हि न कंदुसि त मुंहिंजो बि पेट फाटी पवंदो। को नथी मूंखे बाहि लॻे, तूं पंहिंजो पेट न फाड़, ॻाल्हि कर, छा थी चवणु चाहीं? त ॻाल्हि ॿुध, तो वारी ने छोरी जा पेर सिधा कोन थई। सॼो ॾींहुं ने छोरे सुल्तान सां गॾु ॿेले में बकरियूं वते थी चारींदी। हाणे अलाह ॼाणे बकरियूं थी चारे या इने छोरे खे थी चारे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।